रोज़ो अल्लाह फरमाए तो मदीने वाला साईं फरमाइनि था रोज़ो रब जे लाइ ऐं अल्लाह फरमाए तो त रोज़ो मुंहिंजे लाइ ऐं इन जो बदिलो मां अल्लाह पाण ॾींदुसि नमाज़ियुनि जे लाइ मलाइकनि खे हुकुम कंदो हिनखे हूरूं ॾियो कुसूरूं ॾियो बाग़ ॾियो बंगला ॾियो मलाइको हिनखे अजुर ॾियो हिनखे सवाब ॾियो हाजुनि जे लाइ रब खे हुकुम मिलंदो रब जो हुकुम मिलंदो मलाइकनि खे मलाइको हिनखे हाजीअ खे सवाब ॾियो सखीअ खे हुकुम मिलंदो अल्लाह जो त हिनखे ही अजुर ॾियो पर जेॾी महिल रोज़ेदार जो वारो ईंदो रब फरमाईंदो मलाइक तव्हां हटी वञो रोज़ेदार जे मुंहिंजे विच में मलाइको तव्हां न अचो रोज़ेदार ॼाणे मां ॼाणे छो त असवमु ली व अना अजज़ी बि रोज़ो मुंहिंजे लाइ हुयो ऐं उन जो बदिलो बि मां अल्लाह पाण पंहिंजे हथ ॾिसो न जॾहिं बादशाह राज़ी थिए ऐं बादशाह इनाम ॾिए त बादशाह जा इनाम रुपयो या टको या पैसो त न हूंदा आहिनि न जॾहिं बादशाह राज़ी थींदा आहिनि त जागीरूं इनाम मिलींदा आहिनि हीरा लाल मोती जवाहर उहे इनाम मिलींदा आहिनि जॾहिं बादशाहनि जो बादशाह अल्लाह राज़ी थिए त रोज़ेदार हली आ तुंहिंजो बदिलो मां अल्लाह पाण पंहिंजे छा था सम्झो त रोज़ेदार खे छा मिलंदो हाजुनि खे गाज़ियुनि खे मुजाहिदनि खे सखियुनि खे जन्नत मिलंदी रोज़ेदारनि खे जन्नत वारो मिलंदो सुभान अल्लाह छा था सम्झो हारून रशीद बादशाह कई पंहिंजे खज़ाने जी लुट महल वॾो माड़ी उन में हीरा मोती फर्नीचर हुया बंगला हुया छा हुयो इनाम उन में बादशाही महल में छा न हूंदो पंहिंजे नौकरनि चाकरनि खे चई त अॼु सॼो ॾींहुं तव्हांजे हवाले वञी लुटियो जेको वणेव सो खणो कंहिं हीरा खयां कंहिं मोती खयां कंहिं पलंग खयां कंहिं बादशाही लुट हुई से खज़ाने जी खणंदा विया खणंदा हिकिड़ी कारड़ी हबशण बानी हुई सा वरी बादशाह जे पासड़े में बीह रही बादशाह जो त तूं नथी खणी मुंहिंजी सखावत जग लुटे थो पियो तूं नथी खणी चईसीं मूं बि खई आहे छा कयो अथई बादशाह जे पुठी ते हथ रखी चईसीं मूं हिन खे खई हूअं का हिकिड़ी शइ खणा जे बादशाह मुंहिंजो थी पियो त बादशाही मुंहिंजी आहे उन जी दानाई खे ॾिसी बादशाह चयो जे तो मूंखे खयो आहे त मां बि तोखे अॼु खां पोइ बानी न आई तूं मुंहिंजी राणी ई मुंहिंजी घर धयाणी सम्झो था जॾहिं अल्लाह बानी जो थी वञे त पोइ छा था सम्झो त सॼी ख़ुदाई हुनजी आहे असौमु ली व अना अजज़ी बि रोज़ो मुंहिंजे लाइ आहे इन जो अजुर ऐं सिलो बि मां अल्लाह पाण ॾींदुसि सुभान अल्लाह सुभान अल्लाह वो साईं फरमाइनि था फ़इज़ा कान यौम सौम अहदिकुम फला यरफुस वला यस्खब फ़इन साबहु अहदुन औ क़ातलहु फलियकुल इन्नी साइम साईं फरमाइनि था पोइ जंहिंखे रोज़े जो ॾींहुं हुजे न तव्हां मां जंहिं माण्हू जो रोज़े जो ॾींहुं हुजे को उन सां विड़े को झगड़े को घटि वधि ॻाल्हाए त उनखे जवाबु न उन सां लड़ाई न करे उनखे चए त इन्नी साइम मां रोज़ेदार आहियां सुभान अल्लाह अदा तोखे जेको वणई सो चओ मां त रोज़ेदार आहियां सुभान अल्लाह तोखे जेको वणई सो कर मां त रोज़ेदार आहियां कॾहिं इहे करे ॾिसो तव्हां रोज़े सां हुजो न को तव्हां सां विड़े घटि वधि ॻाल्हाए तव्हां वरंदी न ॾिसो चओ दादा मां त रोज़े सां आहियां साईं जन जो ॾिसो मदीने वारे साईं जो फरमान पंहिंजे शर्म में ॿुॾी मरंदो जेको तव्हां सां विड़ण वारो ॾिसो साईं फरमाइनि था त तव्हांखे घटि वधि ॻाल्हाए थो तव्हां हुनखे वरंदी न ॾियो तव्हां रुॻो ईअं चओ त मां रोज़ेदार आहियां
साईं फरमाइनि था वल खुलूफ फम साइम अत्यब इंदल्लाहि मिन रीहिल मिस्क। रोज़ेदार जी वात वारी शाम दे वक्त में जेका बूए निकरंदी आ या बूए अल्लाह के मुश्क खां भी वधीक प्यारी आ। मुश्क खां भी वात जी बूए जेका आहे अल्लाह खे ॾाढी वणंदी आ। साईं फरमाइनि था त लिस्साइम फरहतान फरहतुन इंद फित्रिही। रोज़ेदार जे लाइ ॿ मज़ा आहिनि। घणा मज़ा आहिनि? रोज़ेदार जे लाइ ॿ मज़ा आहिनि। हिकिड़ो जेॾीमहिल रोज़ो खोले थो ओॾी महिल मज़ो आहे। शाम जो वाकई बि मां रोज़ो खोलियो ॾाढो मज़ो आहे। सॼो ॾींहुं 15 कलाक जो रोज़ो आहे। 15 कलाक जी बुख उञ काढ़ो गर्मी जेॾीमहिल रोज़े खोलण महिल थधिड़ो पाणी रूअफ़ज़ा जो शरबत खजूर मेवो थधिड़ियूं चांहियूं इजोदारी अंब बचन। हाँ जेॾीमहिल रोज़ेदार रोज़ो खोले तो मज़ो अचे थो या नथो अचे? जवाब ॾियो। मज़ो अचे थो? वाकई इहो दुनिया जो मज़ो आहे। वफ़रहतुन इंद लिक़ाअ रब्बिही। ऐं ॿियो मज़ो रोज़ेदार खे तॾहिं मिलंदो जॾहिं अल्लाह ताला पर्दा हटाए रोज़ेदारनि खे पंहिंजो दीदार कराईंदो, पंहिंजो जलवो ऐं जमाल रब ॾेखारींदो। ऐं आख़िरत जो वॾे खां वॾो इनाम अथव अल्लाह जो दीदार। बराबर जन्नत में हूरूं आहिनि, माड़ियूं आहिनि, बाग आहिनि, बंगला आहिनि, मेवेदार वण आहिनि, खाधा पीता शादियुनि जा मज़ा हज़ार मज़ा आहिनि जन्नत में। वमा तश्तहील अनफुस। जेको जीअ में ख़्यालु ईंदो उहो मज़ो तयारु हूंदो, जीअं चाहींदो ईअं थी पवंदो। सभु मज़ा हिक पासे, पर अल्लाह जो दीदार सभिनी खां वॾे में वॾो इनाम आख़िरत जो आहे अल्लाह जो दीदार। जन खे रब दीदार कराईंदो न उन्हनि खे दीदार में हीअं जो बीहंदा रब जो जलवो ॾिसंदा त 9 लख साल गुज़री वेंदा। घणो वक़्तु? 9 लख साल गुज़री वेंदा। जन्नत जूं हूरूं दाह खणी ईंदियूं, माड़ियूं दाह खणी ईंदियूं। मोला पोइ असांखे छो ठाही हुई? असांखे चोड़ण मरण वारा इहे सभु तुंहिंजे दीदार में मशगूल, असांखे छो खलकियूं? 9 लख साल थी विया। रब उन्हनि खे फरमाईंदो त तव्हांखे घणो वक़्तु थियो मुंहिंजो दीदार कंदे? चवंदा यौमन औ बाद यौम, ॾींहुं या ॾींहं जो थोरो हिसो। रब फरमाईंदो दुर्वेश 9 लख साल गुज़री विया अथव। चवंदा मौला असांखे त ख़बर ई न पई एॾो वक़्तु गुज़री वियो। एॾो मज़ो हूंदो रब जे दीदार में। इहो दीदार कंहिंखे मिलंदो? रोज़ेदारनि खे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अल्लाह कंदो हिन सारी जमात खे रब जा दीदार थींदा। मिठे मालिक जा जलवा हली हुस्न उलूहियत जो बिना पर्दे जे हली ॾिसंदा इंशाअल्लाह। अल्लाह करीम शरह असांखे उहो रोज़ो नसीब फरमाए। सुभान अल्लाह। साईं फरमाइनि था कुल्लु अमल इब्न आदम युदाअफुल हसनतु अश्रु अमसालिहा। इंसाननि जा जेके बि अमल आहिनि न रब चाहींदो आहे त उनखे वधाईंदो। हिकूण जी ॾहूण अमल कंदो, हिकिड़ो सवाब मिलंदो 9। इहा रब जी महिरबानी आहे। इला सब मियत देफन, 9 खां वेंदे 700 गुना ताईं 700 दफ़ा अजर मिलंदो वधीक। قال الله تعالى إلا الصوم। पर अल्लाह जो फरमाए त रोज़ो ईअं न आहे, न हिकूण न 10 न 20 न 100 गुना न 200 गुना न 700 गुना। रोज़ो ईअं न आहे। भला रोज़ो कीअं आहे?
रब फरमाए तो फ़इन्नहु ली व अना अजज़ी बी। सुभान अल्लाह। रोज़ो मुझे लाया उन जो बदलो भी मां अल्लाह पान दींदुसि। यदउ शहवतहु व तआमहु मिन अजली। वजू लज़्ज़तूं छॾे थो मुंहिंजे ख़ातिर, खाधो छॾे थो मुंहिंजे ख़ातिर, पीतो छॾे थो मुंहिंजे ख़ातिर। मिसाल घर में तव्हां कमरे में अकेला वेठा आहियो, फ्रिज में थधो शरबत बि रखियो आहे, फ्रूट बि रखियो आहे, मानी बि रखी आहे, कंहिं ॾिसण वारो बि कोन्हे, कमरे में आयो बि अकेला पर नथा खाओ, बुख बि ॾाढी लॻी आहे, उञ बि ॾाढी लॻी आहे, थधो पाणी पियो बि आहे पर नथा पियो। छो? रोज़ेदार आहियां, मुंहिंजो रब शल राज़ी थिए। ऐं रोज़ो अहिड़ी विकल इबादत आहे जेका बाने ऐं रब जे विच में। निमाज़ पढ़े थो, राज ॾिसंदा त फलाणो निमाज़ पढ़े थो पियो, हज ते वञे थो, ओड़ो पाड़ो शहर राज सभिनी खे ख़बर थी पए त फलाणो हज ते वियो, पर रोज़ो रखियूं हिते गॾु वेठा आहियूं, पर कंहिंखे ख़बर न आहे त ही रोज़ेदार आहे ही न आहे। ईअं त शाम जो दस्तरखान ते रोज़ेदारनि खां बि वॾो पकड़ पती बिना रोज़ा था अची वेंदा। कंहिंजे निरड़ ते त लिखियल कोन्हे त हे रोज़ेदार आहे रोज़ेदार न आहे। रब थो फरमाए त रोज़ो बाने जे ऐं मुंहिंजे विच में राज़ आहे। इहा लिकल इबादत आहे जेका मुंहिंजे ऐं मुंहिंजे बाने जे विच में आहे। बानू मुंहिंजे ख़ातिर ज़ाल सुहिणी हसीन जमील घर वारी पासे में वेठी आहे, पर उन सां कुर्बत नथो करे, वेझड़ाइप नथो करे, छो त मां रोज़ेदार आहियां। मानी नथो खाए, पाणी नथो पीए, ये सभु ॻाल्हियूं मूं रब जे ख़ातिर थो छॾे त मलाइको इन जो अजर बि मां अल्लाह पाण पंहिंजे बाने खे। हाणे इते इहो जेको लफ़्ज़ आहे अन अजज़ी बिही, इन जो बदिलो मां पाण ॾींदुसि, पर इन खे बाज़ मुहद्दिसन अजज़ी मारूफ़ जी जाइ ते मजहूल करे पढ़ियो आहे। उजज़ी बिही, असौम ली व अना उजज़ी बिही, रोज़ो मुंहिंजे लाइ आहे ऐं रोज़े जो बदिलो मां अल्लाह पाण बदिलो मां रब बणिजी वेंदुसि, मां उन सां मिलंदुसि। मुंहिंजो कुर्ब, मुंहिंजो दीदार, मुंहिंजी ज़ियारत, मुंहिंजो वेझड़ाइप उन खे मिलंदी जेको रोज़े रखण वारो। सुभान अल्लाह। ऐं जन्नत जा 8 दरवाज़ा आहिनि, जहिड़े दरवाज़े मां जंहिंखे वणे सो वञे, पर रोज़ेदारनि जो दर ई जुदा आहे। उन दर जो नालो आहे रैयान। हुकुम थींदो निमाज़ी होॾे वञो, हाजी होॾे वञो, गाज़ी होॾे वञो, सखी होॾे वञो, पर ही दरवाज़ो रैयान ख़ासि मुंहिंजे रोज़े वारनि बाननि जे लाइ यानी इन्हनि सां इम्तियाज़ी सुलूक थींदो। इहे हूंदा VIP, वेरी इम्पोर्टेंट पर्सन। VVIP, वेरी वेरी इम्पोर्टेंट पर्सन, माना ख़ास माण्हू। माण्हू त सभु माण्हू आहिनि, पर के ख़ासि सम्झो था न। जीअं ॼञ त सॼी ॼञ आहे, पर ॼञ में घोट आहे न, घोट निरालो हूंदो आहे न। जीअं ॼञ में घोट आहे, तीअं जन्नतुनि में रोज़ेदार ईअं इज़त वारा। सम्झो था? दिल सां रोज़ो रखियो, ॿार न सम्झी, कॾहिं रखो कॾहिं वरी छॾे ॾियो, भाड़ी थी पओ।
मुर्सत जो भाड़ी नथी छाता जो गर्मी ॾिसी जो वेही रहंदो अरे मुड़सन जे मथां महलूं ईंदियूं गर्मियूं भी मुड़स सां आहिनि सर्दियूं भी मुड़स बर्दाश्त कंदा आहिनि महलूं मुड़सन ते ईंदियूं आहिनि भाॼनि ते महलूं कोन ईंदियूं आहिनि तव्हां फ़क़ीर मुड़स माण्हू आहियो छा था चओ रखंदो न रोज़ वरी तरावियूं तरावियूं पढ़बियूं असांजे मातली शहर आहे न मातली हुनजे पासे में हिकिड़ो आहे नंढो शहर आहे ॾंदू शहर जो नालो आहे ॾंदू हिकिड़ो माण्हू उते महिमान थी वियो मस्जिद में मुला खे चईंदो मां परदेसी आहियां राति ॾींहुं रहंदुसि मस्जिद में जे मोकल ॾींहुं चयो हाणे अलाह जो घर रहियो पियो भली उन ॾींहुं को चंड बि नज़र आयो रमज़ान जो कारण रहंदे मस्जिद में मां सोमाणी थींदी तरावियूं थींदियूं उहे पढ़जे चवंदा मां बि मुस्लमान आहियां पोइ मां काफ़िर त न आहियां पढ़ंदुसि हुन दरवेश ज़िंदगी में कॾहिं तरावियूं ॿुधियूं बि कोन ॾिठियूं बि कोन्हियूं पढ़ियूं बि कोन इमाम आयो सोमाणी जो फर्ज़ पढ़ाई वरी इमाम लथो तो हाफिज़ चढ़ियो खत्मो हाफिज़ पढ़ंदे 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 बकर सूरत शुरू कई सुभान अल्लाह पढ़ी 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 हमरा थकजी पियो वरी जेमल तरावी 20 रकातूं पूरियूं थियूं तो वरी इमाम आयो वितरो पढ़ाइण जे लाइ हाफिज़ कोई ते हटियो वरी इमाम आयो ये पोती छंडे ये करे तो मानी कराए मूसा जे मश्करी बदी कर एकड़ो तो लहे पियो तो चढ़े एकड़ो तो लहे पियो तो चढ़े न बुधायो हां तो मां ताजी मानी न खावा मानी कराए जे मूसा मश्करी बदी तो अल्लाह अल्लाह तो तरावियों में मुड़ से मानू पड़ंदा सुभान अल्लाह सुभान अल्लाह साईं फरमाइन था जेको तरावी जी नमाज तो पढ़े हिकड़ो सजदो जेको तरावी में ॾींदो आ उन हिकड़े सजदे जो अजर चाहे सवाब चाहे सुभान अल्लाह जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि इमाम बैहकी शोबुल ईमान में हजरत अबू सईद खुदरी रज़ियल्लाहु तआला अन्हु का रिवायत आंदी आहे मदीने वाला साईं सा फरमाइन इज़ा कान अव्वलु लैलतिन मिन रमज़ान जॾहिं रमज़ान जी पहिरीं तारीख़ जी रात ईंदी आहे फुतिहत अबवाबुस समाए जन्नत जा दरवाजा आसमान जा दरवाजा खुली वेंदा आहिनि फला युगलक मिनहा बाबुन हत्ता तकून आखिर लैलतिन मिन रमज़ान उहे जेके आसमान का दर खुलंदा आहिनि को बि दर बंद न थींदो आहे तां जो जेसी ताईं रमज़ान ख़त्म न थिए तेसी ताईं आसमान जा रहमत जा दर खुलिया पिया हूंदा वलैस अब्दुल मोमिनुन युसल्ली फी लैलतिन फीहा को भी मोमिन बानो जेको रमजान जे रातुन में नमाज तो पढ़े इल्ला कतब अल्लाहु लहू अल्फम व खम्समियत हसनतिन बिकुल्ल सजदा हर सजदे जे एवज 1500 नेकियूं जे दफ्तर में लिखियूं वेंदियूं सुभान अल्लाह हर सजदे जे एवज 1500 नेकियूं सुभान अल्लाह तरावी में घणी रकातूं आहिनि 20 ऐं हर रकात में घणा सजदा आहिनि हिकिड़ा 2 दर्जन हिकिड़ा 4 दर्जन
हिकड़ी रकात में पुट घणा सजदा आहिनि? हिकड़ी रकात में 2 सजदा आहिनि। हिकड़ी रकात में ऐं 2 रकातूं पढ़ियूं त हुन में 4 थींदा। हाणे 20 रकातुनि जा घणा सजदा थी विया? सदके वञा तव्हांजे हिसाब भाई 20 रकातूं आहिनि, हर रकात में 2 सजदा आहिनि। सुभान अल्लाह। मुझा सोना हबीब ता फरमाइन त हर सजदे जे एवज़ जेको तरावीह जो सजदो ॾिनई, हर सजदे जे एवज़ तोखे 1500 नेकिन जो अजर मिलंदो। वबुनिय लहू बैतन फिल जन्नत मिन याकूततिन हमरा। हर सजदे जे एवज़ गाढ़े याकूत जो महल जन्नत में ठहंदो। पैसन का चांदी महांगी आ, चांदी का सोन महांगो आ, सोन का हीरा महांगा आहिनि, हीरन का याकूत महांगो आ। गाढ़ो याकूत जन्नत जे याकूत जी माड़ी ठहंदी हर सजदे जे एवज़। पर उहा माड़ी केॾी वॾी हूंदी, लहा 60,000 बाब। उन माड़ीअ के 60,000 रुपए दरवाजा हूंदा। मां तो चवंद सॼे मोरे जा दरवाजा गॾु कयो बि 60,000 चल एॾो महल ठहंदो जंहिंजा रुॻे दरवाजा 60,000 हूंदा त इहो महल केॾो वॾो हूंदो। इहो हिकिड़े सजदे जे एवज़ मिले त सौदो सस्तो आहे या महांगो आहे? हाँ, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। सोना हबीब ता फरमाइन फ़इज़ा साम अव्वल यौम मिन रमज़ान गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबिही। जॾहिं पहिरीं तारीख़ जो रोज़ो रखंदा आहियो त तव्हांजे गुज़रियल सारी ज़िंदगी जे गुनाहनि खे लिखो अची वेंदो। सुभान अल्लाह। वस्तग़फ़र लहू कुल्ल यौमिन 70,000 मलक। ऐं इन रोज़े रखण वारे जे लाइ 70,000 मलाइक मग़फ़िरत जी दुआ घुरनि था। असां पाण पंहिंजे लाइ दुआ घुरूं, ख़ुदा ॼाणे क़बूल पए न पवे, छो त असांजा लक्षण बि चङा कोन्हनि, असांजा प्रकार बि चङा कोन्हनि। पर जेका मलाइक दुआ घुरंदा सा रद्द न थींदी। 70,000 मलाइक रोज़ेदार जे लाइ दुआ घुरनि था। छा था चओ? रोज़ा रखंदव, तरावियूं बि पढ़ंदव शौक़ ज़ौक़ सां? हाँ, हिते जेके आस पास वारा आहियो हिते दिलबराबाद में पढ़ंदा कयो, साजन साईं पढ़ाईंदो। ऐं तव्हां हिते ओड़े पाड़े वारा मोरे वारा स्कूटर त ला ॾिना अथव, साइकिल बि ॾिनी अथव। चीन में मां वियुसि, चीन में हिकिड़ो मस्जिद हुई, यूजिया मस्जिद, उते मां नमाज़ पढ़ंदो हुउसि त हिकिड़ो माण्हू ईंदो, चवंदोसीं मुंहिंजो हितां घर अढाई पियो ॿुधाए या 3.5 किलोमीटर परे आहे, मां ख़ासि निमाज़ पढ़ण जे लाइ हिन साइकिल ते चढ़ी हिन मस्जिद में जमात सां रहे बि चीन जे ला मज़हब ला दीन मुल्क में रहे पियो, पर निमाज़ पढ़ण जे लाइ मस्जिद में अची पियो साइकिल ते चढ़ी।
जड़ी मुखे दावत की मुझे खुदा करे मुखे ने साइकिल ते वे आहे तव्हां जेके मोरे आसपास वारा आहियो हिते चित्रा भी पढ़ंदा कयो ऐं सुभाणे असां वरी पढ़ंदासीं मोरे में मेड़ में मरकजुल अंसार में इंशाअल्लाह सुभाणे परीअं वरी इंशाअल्लाह दरगाह हिदायताबाद कोठी जेतिरियूं बिखूं भरींदो चङे कम जे लाइ ओॾो तव्हांजो अजर ऐं सवाब वधंदो सुभान अल्लाह सोना हबीब ता फरमाइन अताकुम रमजान शहर बरकतिन यगशाकुमुल्लाहु फी साईं फरमाइंदा ॿुधो रमजान अची वियो अथव मदीने वारो साईं तो साहबन खे चए ॿुधो रमजान अची वियो अथव यो एड़ो महीनो आ जंहिंमें अल्लाह जी रहमत तव्हां खे वकोड़े वेंदी घेरो करे वेंदी तव्हां ते छाईंदी वेंदी रहमत तव्हां जे मथां साया पगन थी वेंदी वयहुद्दुल खताया तव्हां जा ॾोह खताऊं रब बख़्शे मेटे छॾींदो सुभान अल्लाह वयस्तजीब फीहि दुआ ये वो महीनो रमजान आयो अथव जंहिंमें तव्हांजूं दुआऊं रब क़बूल कंदो सुभान अल्लाह यनज़ुरुल्लाहु इला तनाफुसकुम अल्लाह तव्हां जे इबादतुनि ॾे रब निहारींदो आहे वयुबाही बिकुम मलाइकतहू ऐं रब तव्हां खे मलाइकन खे ॾेखारे ख़ुशीअ जो इज़हार सुभान अल्लाह मलाइकन खे ॾेखारींदो आहे मलाइको हेॾे त ॾिसो मलाइको दिलबराबाद में मलाइको दिलबराबाद में त ॾिसो कीअं मुंहिंजा बानड़ा गॾु थिया आहिनि पधरे पट ते वेठा आहिनि तरावियूं पढ़ियूं दुआऊं घुरियूं नसीहतूं पिया ॿुधनि तकरीर पिया ॿुधनि ॾिसो त सही मुंहिंजे बानड़नि खे ए मलाइको तव्हां पिया चओ त इंसान खे पैदा न कजांइ रतो हारींदो झेड़ा कंदो झगड़ा कंदो हाणे ॾिसो रमज़ान में मुंहिंजा बानड़ा कीअं था सजदार कनि कीअं था मुंहिंजे हुज़ूर में ॻोड़ा ॻुआड़नि कीअं था मुंहिंजे दर ते सॾड़ा कनि ए मलाइको उनज़ुरू इला इबादी मुंहिंजे बाननि खे त ॾिसो अल्लाह ख़ुशीअ में पंहिंजे मलाइकनि खे ॾेखारे थो इन्हनि बाननि खे जेके मस्जिदूं आबाद कनि था रोज़ा रखनि था तरावियूं पढ़नि था सुभान अल्लाह फ़इन्न शक़ी मन हुरिम फ़ीहि रहमतल्लाहि अज़्ज़ वजल ओ इहो माण्हू वाकई बि बदबख़्त आहे जेको रमज़ान में रब जी रहमत खां महरूम रहे हेड़ो महीनो हेड़ी रहमत हेड़ी मेहरबानी भलाई अञा बि को रहिजी वञे थी वाकई बि महरूम माण्हू वाकई बदबख़्त आहे सच ॿुधाए त वाकई बि बदबख़्त आहे न हेड़ी रहमत पई वसे जे रोपो थिए जुड़ सोनो वसे मींह उहो निदोरो ॾींहुं जो उञो वञे उन मां रब जी रहमत वसे मालिक जूं सखाउनि जा पढ़ा फिरनि अल्लाह जी ख़ैरात बंडजी रही हुजे ऐं ही वरी लत कोॾियूं सुतो पियो हुजे हेॾो रब पियो रहमतूं वंडे होॾो पंहिंजे पाननि खे पियो सॾे ही वरी ग़िफ़लत में होटलुनि ते टीवियुनि ते फिल्मुनि में
बदनिगायुन में, बेहयायुन में, गंदायुन में, तो वाकई भी वो महरूम चइबो जो हेड़ी रहमत में भी महरूम रह जीवो। ओ बेहद बख्शिश जा कई बाब खुलिया जेके जाग्या थे तन के राज मिलिया। ओ तो न तलब कई व्यायना महल्यादा, तो न तलब कई व्यायना महल्या सुते सजन विया दा कलकान पई उथी रात असुर पखियुन लात लई बोली बाजारी तन जे कुर्ब कई उथी रात असुर। सुभान अल्लाह। असुर जे वेले में दोस्तो भाइरो थोरो कन तजो त हर पासे ॾऊं पखी पखण जानवर चौपाया हर शइ पंहिंजी ॿोली में पंहिंजे करीम रब जो ज़िक्र पई कंदी आहे। ओ मिठा तो चरखो न चोरियो अमलन वारो ये सुते सुते रात विहामी वई गिफलत में उम्र गुजरी वई। हो आयो की न चरखो मूं चरिय खे कतण में वियो वक़्त गुज़री वियो वक़्त गुज़री सड़ीअ जो सुम्हण में आयो की न चरखो मूं चरिय खे कतण में अठई पर जागी जनिया वेट ओरिया। अठई पर जागी जनिया ओरिया पंजा सुट कयाऊं मझा फिर पूरा उए मर्द मर्द में उए मर्द मर्द में आर्य जे आदन में चरखो चरिय के कतण में ओम जन्याज़ निवड़ी तबियतंद न पाई जे दंदन में उम्र में अजाई हाणे थी हणात हाणे थी हणात आयो सिज लड़ में ओ आयो सिज लड़ में आयो की न चरखो चरिय खे कतण में आयो की न चरखो मूं चरिय खे कतण में वियो वक़्त गुज़री ओ सड़ीअ जो सुम्हण में आयो की चरखो चरिय खे कतण में
मेरे सारी गुनाहन में विनाय में या रसूल अल्लाह मेरे सारी गुनाहन में विनाय में या रसूल अल्लाह करे सो दो कसे कच जो विहाय में या रसूल अल्लाह मेरे सारी गुनाहन में विनाय में या रसूल अल्लाह किस्मत निंद्राऊं जगा न सकम सुन मदनी माई मैं मना न सकम सुती किस्मत निंद्राऊं जगा न सकम सुन मदनी माई मैं मना न सघम मुंहिंजा दोस्तो त अॼु वक़्तु अथव रब खे राज़ी करण जो अॼु वक़्तु अथव मालिक खे परचाइण जो अॼु वक़्तु अथव रब जे दर ते झुकण जो हेड़ो महीनो पाक हेड़ियूं भलायूं रातियूं हेड़ा भला रात रब नसीब कया आहिनि त मुंहिंजा दोस्तो हिननि ॾींहंनि जो क़दुरु कयो इबादत सां बंदगी सां रमज़ान पूरो मल्हाए ॾेखारियो मुझा बचड़ा आयो मुझा रूहानी औलाद आयो मुझे ॾाढा प्यारा आयो मुझी दिल चले थी तो मुझे रब जो दर वठी मुझे मदीने वाले साईं के राज़ी कयो त तांजी दुनिया बि आबाद थे तांजी आखिरत बि आबाद मुझा दोस्तो ग़िफ़लत छॾियो सुस्ती छॾियो तहज्जुद में मुझा दोस्तो चुस्त हुजो सवेल उथी तहज्जुद जी नमाज पढ़ो रोजानो तरावी नमाज पढ़ो खैर खैरात कयो कुरान की तिलावत कयो नेकी जा कम कयो गुनाहन का पाण के बचायो बुरायन का बदनिगाहन का पाण के बचायो जी रमजान मोटे त तानो राज़ी थी मोटे रमजान पूरो थे त तांजो रब भी तो राज़ी हुजे मदीने वारो साईं भी राज़ी हुजे त मुर्शिद कामिल अल्लाह ताला जल्ल शान शान सा के रमजान शरीफ मल्हाइण की तौफीक अता अल्लाह आमीन करम कर मालिक اللهم أعنا على ذكرك وشكرك وحسن عبادتك اللهم أعنا على ذكرك وشكرك وحسن عبادتك اللهم إنك عفو كريم تحب العفو فاعف عنا اللهم صل وسلم وبارك على